वहीद है वहीद करियो पीपल्स यूथ वर्कर असांजा हिन वक्त चेयरमैन जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जे कंदकुड़ आमद ते पांजे प्रेसिडेंट अब्दुल बालकानी साहब अदे आबिद सदर गाजानी साहब जे अगवानी में हे पीपल्स यूथ या हे परचम हे झंडा मुहिम आगाज़ तमाम ज़ोर शोर से इंशाअल्लाह ताला सजी रात कामरेड पप्पू असांजो मोतबर शख्सियत आबिद सदर गाजानी साहब जीएस जिंदाबाद जिंदाबाद सरकार काते कम पुगो था बाबा साईं हाणे जोर शोर सां जारी है जी इंशाअल्लाह ताला सुभाणे ॿिए ॾींहुं तव्हांखे सिर्फ़ यूथ नज़र ईंदो इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह सदर आबिद गाजानी साबित कंदा त वाकई यूथ जो जिलो कश्मीर बिल्कुल सर बिल्कुल इंशाअल्लाह हे असां हिन वक्त मेन बाईपास रोड मौजूद आहियूं असांजा अॻवान पाकिस्तान पीपल्स पार्टी या सीनियर असांजा मोतबर शख्सियत कुदरतुल्लाह मीरानी साहब हे असांजो मोतबर शख्सियत बिस्मिल्लाह मौला खुश कंदे हे असांजो मोतबर शख्सियत लाल खान बिजरानी साहब असांजो भाउ अदा बिलाल साहब जी आमद छा था चवण चाहियो तव्हां छा ख़ुशी जे लाइ तव्हां में जोश जज़्बो ॾिसी रहिया आहियो जी दा ज़िले कसूर जो थियल आहे तमामु वॾी ख़ुशी में आहिनि असां पंहिंजे बहादुर क़ाइद शहीद बिलावल बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल करण जे लाइ बिल्कुलु सर उन्हनि ते वॾा वॾा झंडा लहराए रहिया आहिनि पंहिंजे महबूब क़ाइद खे इहो साबित करे ॾेखारींदा त पीपल्स पार्टी ज़िले कश्मीर पीपल्स पार्टी बड़ा हुयो ऐं रहंदो ऐं असीं इहो साबित करे ॾेखारींदासीं त 31 तारीख़ ते ज़िले कश्मीर जा जियाला पंहिंजे क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो शानदार इस्तक़बाल करे सीनियर अगवान असांजो लाल खान बिजरानी साहब अदा चेयरमैन साहब आमद ते तव्हां छा चवणु चाहींदा आहियो कुझु पंहिंजा लफ़्ज़ बयान कयो असांजो चेयरमैन बहादुर चेयरमैन पार्टी जो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो इंशाअल्लाह कंदकुड़ आमद जो वालियाना इस्तक़बाल कंदासीं इंशाअल्लाह ही वर्कर सिपाह यूथ पीपल्स पार्टी इंशाअल्लाह तारीख़ इस्तक़बाल कंदो इंशाअल्लाह ॿुधो आहे उनजी खां वठी सभु दोस्त नंढा वॾा वर्कर रोडनि ते आहिनि इंशाअल्लाह तारीख़ इस्तक़बाल कंदासीं पंहिंजे चेयरमैन जी भुट्टो सदा जी बिलावल भुट्टो सदा जी जिंदाबाद आबिद सदर आहे असांजो मोतबर शख्सियत डिस्ट्रिक्ट कश्मीर जो शान जान हीरो जेतिरो चऊं तारीफ़ कयूं घटि आहे कुझु लफ़्ज़ चेयरमैन बिलाल साहब जी आमद ते कुझु ॻाल्हाइणु चाहियो कुझु ॿुधाइणु चाहियो वर्करनि लाइ को पैगाम जी तो असांजे लाइ नई का ॻाल्हि न आहे पार्टी लाइ हमेशह असां ख़िदमत कई आहे पार्टी जे लीडरशिप खे हमेशह लाइ बैक चयो आहे हिन दफ़े त असांजो शहज़ादो चेयरमैन मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब असांजे डिस्ट्रिक्ट में अची रहिया आहिनि उन जे इस्तक़बाल जे सिलसिले सां जेको आहे असांजी तयारियूं पूरे ज़िले कश्मीर में हर तालुके में ज़ोर शोर सां हली रहिया आहिनि इन सिलसिले सां असांजा वर्कर तव्हां ॾिसो था कहिड़े ॾुखे मुक़ामनि ते चढ़ी करे पार्टी जे अलम वारे झंडनि खे जेको आहे इहो लॻाए रहिया आहिनि पाण ॾिसी सघो था इंशाअल्लाह इहा महिनत जारी रहंदी आहे इंशाअल्लाह सॼी दुनिया जी असां पंहिंजे लीडरशिप केतिरी मोहबत कहिड़े नमूने सां वालियाना इस्तक़बाल कयूं था इहो दुनिया सॼी जिंदाबाद सुपर ताकत सुपर पावर यूथ पावर असांजा हे मुतबर दोस्त पीपल्स यूथ या असांजा वर्कर हार्ड वर्कर असांजो मीर आफ्ताब अली भुट्टो अदा छा चवणु चाहियां थो पंहिंजे इन चेयरमैन जी आमद ते का लफ़्ज़ का ख़ुशी जी लहर के वर्ड असांजे लाइ ख़ुशी खां वधीक आहे ईद खां वधीक आहे चेयरमैन साहब असांजे ज़िले कश्मीर में अची रहियो आहे इंशाअल्लाह बाक़ाइदे चेयरमैन साहब जो इस्तक़बाल थींदो बाक़ाइदे कंहिं ज़िले में न थियो हूंदो इंशाअल्लाह असां वटि उहो थींदो
ऐं असां कमु पंहिंजो ज़ोर ऐं शोर सां कयूं था इंशाअल्लाह अल्लाह असांजी इज़त कराईंदो महिनत असांजी रंग लाहींदी ऐं बाक़ाइदे असां साबित करे ॾेखारींदासीं रियाज़ अहमद सिंधी जी दा वाक़ई कश्मीर यूथ जो क़िलो कश्मीर ज़िलो बाक़ाइदे सां साबित इंशाअल्लाह वॾी महिरबानी दोस्तनि जी महिनत हे रंग तव्हांजे साम्हूं हे जस्तजू हे ॾिसूं था हिन वक़्तु मथे बीठा आहिनि हे तक़रीबन 40-50 फुट जी ऊचाई आहे जेके दोस्त असांजा बीठा आहिनि सिराजुद्दीन डुबकी साहिबु ॾिसे थो असांखे जियोद अब्दुल बलोच साहिबु अब्बास बलोच साहिबु ॾिसे थो असांखे गुलाम रसूल मलिक साहिबु ॾिसे थो जियो रियाज़ सुमरो चए थो वॾी महिरबानी सर मोहब्बत ख़ान मलिक साहिबु बि असांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि असां पंहिंजे हार्ड पंहिंजे मोतबर शख़्स असां कामरेड पप्पू जान खां कुझु लफ़्ज़ पुछणु चाहियूं था अदा चेयरमैन जी आमद ते तव्हां छा था चवणु चाहियो भाईजान सर असां ड्यूटी ॾींदासीं असांजो लाल खान सीनियर गॾु ॻाल्हाइजो पाण ई लाल खान ॻाल्हायो आहे असां ड्यूटी ॾींदासीं जेको असांखे पार्टी जा उहिदेदार हुकुम कंदा जेको असांखे अब्दुल बालकाणी हुकुम कंदो हुकुम कंदो ज़िंदाबाद ज़िंदाबाद तव्हांजी महिनत इंशाअल्लाह रंग लाहींदी असांजा अहिड़ा दोस्त जेके घोसपुर को कीमती पंहिंजो टाइम कढी करे राति जे पार में हे मच्छरनि में हे ॾिसो था तव्हां हे मच्छर ॾिसी सघो था असांजो त आहे बहितरीन दोस्त वहीद बलोच साहिबु जेको असां सां गॾु ड्यूटी सर अंजाम ॾिए थो यूथ जा जोधा